अम्मा हिकु ॻाल्हि चवां। हा हा चओ। जेकॾहिं काकी कज़ी मोर लाइ मुंहिंजो रिश्तो घुरनि त पोइ छा थींदो? पर मूं त ख़बर ॿुधी आहे, पर तो बि ख़बर ॿुधी हूंदी त मोर शहर में कंहिं मंटम सां शादी थो करे। न मां, इहो कोड़ आहे। मिड़े इहे ॻाल्हियूं पिया कनि। हीअ मां छॾ इन ॻाल्हि खे। जेकॾहिं कूड़ हुजे हा न, पोइ इहा मंडम मोर मथां एॾा लख जो लुटाया। अम्मा ही मैडम भला छो मोर खे अची चिंबड़ी आहे? शहर में मोर खुटा आहिनि छा? जेकॾहिं इहो कूड़ हुजे ऐं काकी मोर लाइ मुंहिंजो रिश्तो घुरे त पोइ? मोर जे मथां एॾो वॾो बेहयाई जो इल्ज़ाम तो पाण त आयो ऐं उहे ॻाल्हियूं विसरी वई। इहा ॻाल्हि गुज़री वई न अम्मा, मूंखां ग़लती थी वई। तूं हाणे जी ॻाल्हि कर। जेको पुछां थी न, तूं बसि हुन जो जवाबु ॾे। ॻाल्हियुनि खे घुमाए न। न मां, इहा सलाह मूं अकेले जी कान हलंदी। तुंहिंजे पीउ सां, तुंहिंजे भाउ सां सलाह कबी, पोइ को कमु थिए त थिए, बाक़ी आहे ॾुखी ॻाल्हि।